हर कंहिंखे अल्लाह तबारक व तआला पंहिंजा पीर बख़्शे ॾे, पर ख़ुदा जो कसम अल्लाह तबारक व तआला असां तव्हांखे उहो पीर कामिल अकमल मुर्शिद करीम अता फरमायो आहे जंहिंजी हर अदा निराली आहे, हुयो न निरालो आहे। हाणे बि मुर्शिद करीम मुंहिंजो त मज़बूत हिन अक़ीदो आहे, मुर्शिद करीम हिन वक़्त बि हिन स्टेज ते बि मुर्शिदन करीम जी मां रूहानियत ख़ुदा जो कसम महसूस करे रहियो आहियां। गाल हुंदी आहे अक़ीदे जी, जंहिंजो अक़ीदो मज़बूत हूंदी आहे अल्लाह तबारक व तआला जेको अखियुनि जे आॾो पर्दो हूंदो आहे, दीवारूं हूंदियूं आहिनि, अल्लाह तबारक व तआला उन आशिक़ जे अखियुनि जे आॾो उन दीवारुनि खे, उन पर्दनि खे, उन अहले ज़िक्र वारनि अहले मोहब्बत वारनि जे अॻियां हटाए छॾींदो आहे। जॾहिं अखियूं बंदि करे खोलींदो आहे त उन जे कामिल अकमल मुर्शिद जो चेहरो साम्हूं मां त ईअं महसूस कंदो आहियां त भले को महसूस करे या न करे, पर मां चवंदमि त मुंहिंजे मुर्शिद जी हर अदा निराली आहे, मुंहिंजे मुर्शिद जो उथण निरालो, विहण निरालो, गुफ्तार निराली, रफ्तार निराली, दस्तार निराली, सुभान अल्लाह, हर अदा निराली आहे। तॾहिं त पोइ चवणो पवंदो जिन की हर अदा सुन्नते मुस्तफ़ा, जिन की हर अदा सुन्नते मुस्तफ़ा, मेरे मुर्शिद हुसैन कंबर वाले पे लाखों सलाम 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 सलाम। दुनिया वारा हूं ई अंधा समझंदा ई न, या समझ अल्लाह तबारक व तआला ॾिनी त साहबन खे ॾिनी, या समझ अल्लाह तबारक व तआला ॾिनी त साहबा वारनि खे ॾिनी, या समझ अल्लाह तबारक व तआला ॾिनी त अहल बैत अतार जे सज्जन सच्चे सैयद सोने कंबर वारे जे ग़ुलामन खे ॾिनी आहे। अखियूं अल्लाह तबारक व तआला ॾिनियूं आहिनि त मां चवंदमि, इहो ॿुधाईंदमि, खोले खोले ॿुधाईंदमि त इहे अल्लाह तबारक व तआला अखियूं ॾिनियूं आहिनि त मुर्शिद करीम कंबर वारे जे सज्जन ग़ुलामन हुसैनी जमात वारनि खे ॾिनियूं आहिनि। पर जॾहिं हुसैनी फ़क़ीर ते नज़र पवंदी आहे दुनिया वारनि जी, हुसैनी फ़क़ीरनि ते नज़र पवंदी आहे त दुनिया वारनि जी दिलनि मां ज़बाननि मां ही आवाज़ जारी थींदो आहे, अल्लाह वाह वाह सुहिणो फ़क़ीर है कंबर वारे साईं जो ग़ुलाम वञे वठो। जॾहिं मुर्शिद करीम कंबर वारा स्टेज ते जल्व अफ़रोज़ थींदा हा, उहो वक़्तु बि यादि कयो, पर ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजो अक़ीदो आहे, मुंहिंजो हे मज़बूत अक़ीदो आहे त हिन वक़्तु बि मुर्शिदनि करीमनि जी रूहानियत हिन स्टेज मां हज़रत क़िबला बाबा साईं जे चेहरे मां, दस्तार मां, लिबास मां, सीरत मां, सूरत मां, जंहिंजो सचो अक़ीदो आहे, मज़बूत अक़ीदो, उन आशिक़ खे नज़र अची रहियो आहे। ॻाल्हि हूंदी आहे हिन दिल जी, आवाज़ बुलंद आशिक़ खे नारे जो जवाब ॾियो। हे फ़क़ीर सच तो चए त तुंहिंजो सहारो मुंहिंजो सहारो जो मुर्शिद कंबर वारो, मुर्शिद कंबर वारो, हिन दुनिया में भी असांजो सहारो जो मुर्शिद कंबर वारो, कबर में भी असांजो सहारो जो मुर्शिद करीम कंबर वारो, महशर जे मैदान में भी असांजो सहारो जो मुर्शिद करीम कंबर वारो, कंबर वारो, कंबर वारो, कंबर वारो। सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि, जेको ख़ालिक़ व मालिक आहे, अल्लाह ही मबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहू ला शरीक आहे। हे असांजो अक़ीदो आहे त सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि, जेको ख़ालिक़ व मालिक आहे। खालिक केर आहे? बाबा से बुलंद चओ अल्लाह, बाबा से बुलंद चओ खालिक केर आहे? चओ अल्लाह। मालिक केर आहे? बाबा से बुलंद चओ अल्लाह।
माबूद केरा बाबा से बुलंद छो अकीदो असांखे कंहिं सेखारियो अल्लाह जी सची तौहीद कंहिं पैदा कई असांजी दिलनि में चो पंहिंजे मुर्शिद करीम कंबर वारे पैदा कई आहे बाबा से बुलंद छो माबूद केरा चो अल्लाह मकसूद केरा चो अल्लाह ही माबूदा चो अल्लाह ही मकसूदा चो अल्लाह वहदहु ला शरीका चो अल्लाह ताला जी कुदरत बाज़ बुलंद चो अल्लाह जी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे बियो असांजो ही भी अकीदो आहे तमाम दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा तमाम दुरूद व सलाम असां केर आहियूं जो असां दुरूद व सलाम वारा आहियूं केर आहियूं बाबा से बुलंद चओ हथनि खे लहरायो हथ असां केर आहियूं चओ दुरूद व सलाम वारा जेको दुरूद व सलाम वारो आशिक़ रसूल हूंदो आहे जंहिंजे क़ल्ब ते कंहिं कामिल अकमल जी आङुर लॻल हूंदी आहे उहो उथंदो बि आहे कंदो आहे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह वेहंदो बि आहे कंदो आहे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह घुमंदो बि आहे त चवंदो आहे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह इहो सबक़ बि असांखे पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करीम सेखारियो ईअं आहे न इहो सबक़ कीअं सेखारियो आहे पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करीम सेखारियो आहे मां तक़दीर जो मक़सदु न आहे बसि तव्हांजी दिलि जी तर्जुमानी कंदुमि ये तव्हांजी दिलि वारी मोलनि वारी ॻाल्हियूं न कंदुमि इश्क मोहबत वारियूं ॻाल्हियूं खणी आहियूं मां चंद ॻाल्हियूं इश्क मोहबत वारियूं कंदुमि त उहे दिलि में उहे दिलि में रखण जूं ॻाल्हियूं आहिनि जेकी मां ॻाल्हियूं कंदुमि इंशाअल्लाह तव्हांखे सुकून क़ल्ब मिलंदो इहो मुंहिंजो कमाल न आहे इहो कमाल आहे त मुंहिंजे मुर्शिद करीम कंबर वारे जो कमाल ईअं आहे न त मां जॾहिं स्टेज ते बीहंदो आहियां माइक ते बीहंदो आहियां मुंहिंजो अक़ीदो हूंदो आहे मां नथो ॻाल्हायां ॻाल्हाइण वारो मुखूं ॻाल्हाए थो चवराइण वारो मुखूं चवराए मुंहिंजो इहो अक़ीदो हूंदो आहे करम आहे त इन जो तव्हां ते बि त मूं ते बि सभिनि आशिक़नि ते करम आहे ऐं करम रहंदो क़बर में बि मुर्शिद जो करम रहंदो त इंशाअल्लाह जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो क़बर मां उथंदासीं बि त मुर्शिद करीम सां गॾु उथंदासीं इंशाअल्लाह तमाम दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे वॾो शान वॾो मक़ाम अता फरमायो आहे असांजो नबी जो शान वारो नबी बाबा से बुलंद चो असांजा नबी जो शान वारा नबी चो असांजा नबी मान वारा नबी चो असांजा नबी जो इज्जत वारा नबी चो असांजा नबी जो अज़मत वारा नबी बाबा से बुलंद चो असांजा नबी जो अज़मत वारा नबी चो असांजा नबी बाबा से बुलंद इश्क़ मोहब्बत सां चो असांजा नबी चो अज़मत वारा नबी त अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदक़े अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदक़े पंहिंजे हबीब जे उम्मत जे कामिल वलियन खे बि वॾो शान अता फरमायो आहे अल्लाह जा कामिल वली अल्लाह जा कामिल वली दुनिया जे हर ख़ौफ़ खां ऐं आख़िरत जे हर ग़म खां आज़ाद आहे अल्लाह जो क़ुरान आयत ईंदमि त अल्लाह जा वली दुनिया जे हर ख़ौफ़ ऐं आख़िरत जे ग़म खां आज़ाद आहिनि अल्लाह ताला पंहिंजे कामिल वलियन खे हर ताक़त अता फरमाए छॾी आहे बाबा से बोलो चो अल्लाह ताला पंहिंजे वलियन खे हर ताक़त अता फरमाए छॾी आहे अल्लाह ताला ये पंहिंजे कामिल वलियन खे पाण इहो शान अता फरमायो आहे जन जे लाइ अल्लाह ताला क़ुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद थो फरमाए अल्लाह ताला फरमाए थो अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अला खबरदार बेशक अला खबरदार बेशक अल्लाह जे वलियन खे न दुनिया में को खौफ आहे न आखिरत में उहे गमगीन थींदा त
अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून, उहे ईमान वारा जन परहेज़गारी इख्तियारी कई, जन परहेज़गारी इख्तियार कई, उहे ईमान वारा जन परहेज़गारी इख्तियार कई। त लहुमुल बुशरा फिल हयाति दुनिया व फिल आखिरा, ऐं उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे दुनिया जी ज़िंदगी में भी त आखिरत में भी। उन्हनि जे लाइ उन्हनि अल्लाह जे कामिल अकमल वलियनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे दुनिया में भी त आखिरत में भी। त अल्लाह ताला हिन आयत करीमा पंहिंजे कामिल वलियनि खे जेको शान अता फरमाए उन जो पाण बयान फरमाए रहियो आहे त मुंहिंजा कामिल वली उहे आहिनि जेके परहेज़गारी इख्तियार कनि था। अल्लाह ताला छा फरमाए रहियो आहे त मुंहिंजा कामिल अकमल वली उहे आहिनि जेके परहेज़गारी इख्तियार कनि था। उन्हनि कामिल वलियनि जे लाइ दुनिया व आखिरत में ख़ुशख़बरी आहे। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे त मुंहिंजा कामिल वली मुंहिंजी रज़ा ख़ातिर पंहिंजी ज़िंदगी जो हर लम्हो बसर कंदा आहिनि ऐं मुंहिंजी रज़ा ते हमेशा राज़ी रहंदा आहिनि। पोइ मां अल्लाह पंहिंजे वलियनि खे पंहिंजे कुर्ब पंहिंजे करम में वेझो करे दुनिया जे ख़ौफ़ ख़तरे खां बेपरवाह ऐं आख़िरत जे ग़म खां आज़ाद करे छॾींदो आहियां। अल्लाह जे कामिल अकमल वलियनि जो अल्लाह ताला पंहिंजे कामिल अकमल वलियनि जो पाण शान बयान फरमाए रहियो आहे। अल्लाह ताला फरमायो अल्लाह जे कामिल मां अल्लाह जे कामिल वलियनि सां मोहब्बत रखण मां अल्लाह जे कुर्ब करम जो ज़रियो आहे। मुंहिंजा कामिल अकमल वली सरकार जी शरीयत सरकार जी सुन्नत ते सही अमल कराईंदा आहिनि। अल्लाह जा कामिल वली जंहिं गुनाहगार जे मथां नज़र फेराईंदा आहिनि त उन गुनाहगार जो तकदीरूं बदला छॾींदा आहिनि। ईअं आहे न त अछड़ा अछड़ा सुहिणा सुहिणा लिबास सुहिणनि चेहरनि वारा सुभान अल्लाह सुहिणनि दस्तारनि वारा सुहिणी सूरत वारा सुहिणी सीरत वारा इहा नज़र आहे त अगरि हिन असां तव्हांजी तकदीरुनि खे बदिलायो आहे त पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करीम कंबर वारे बदिलाए छॾियो आहे। त हिन जमात में के अहिड़ा हुया के धाड़ियल हुया के चोर हुया के को काथे हुयो को काथे हुयो जॾहिं सचे कामिल अकमल मुर्शिद सैयद आले रसूल औलाद अली अल्लाह जे कामिल अकमल वली मुर्शिद करीम कंबर वारे जी गुनाहगारनि ते नज़र पहुचण सां गुनाहगारनि जूं तकदीरूं बदिलजी वञनि। सोना चेहरा त ॾिसो सूरतूं त ॾिसो सूरतूं त ॾिसो सीरतूं त ॾिसो इहो सॼो करम आहे त मुंहिंजे मुर्शिद करीम कंबर वारे जो करम पर सिंध में पंजाब घुमी ॾिसो त हेड़ा चेहरा तव्हांखे न मिलंदा हेड़ियूं सूरतूं तव्हांखे न मिलंदियूं हेड़ियूं सीरतूं तव्हांखे न मिलंदियूं छो जो असांजे तव्हांजो कामिल अकमल मुर्शिद करीम आहे। कामिल अकमल मुर्शिद करीम आहे पाण त अल्लाह जा कामिल अकमल वली आहिनि पर जंहिं ते नज़र फेराइनि उनखे भी अहिड़ो नेक परहेज़गार अहिड़ो कामिल अहिड़ो सुहिणो बणाए छॾनि था त हीअं जो बाज़ार खां उन फ़क़ीर जो गुज़र सफ़र थिए थो त दुनिया वारा मजबूर थी उनखे सलाम कनि था वञे वठो मुर्शिद करीम कंबर वारे जो ग़ुलाम वञे वठो वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तो छार ज़िक्म त अल्लाह जा कामिल वली सरकार जी शरीयत सरकार जी सुन्नत ते सही अमल कराईंदा आहिनि ऐं अल्लाह जा कामिल वली जंहिं गुनाहगार जे मथां नज़र फेराईंदा आहिनि त उन गुनाहगार जूं तकदीरूं बदिलाए छॾींदा आहिनि ऐं अल्लाह जे कामिल वली जी सोहबत सां दिलि में अल्लाह जी सची मारिफत पैदा थींदी आहे ऐं अल्लाह जो कामिल वली उहो आहे जंहिंजी दिलि ते नज़र फेराइण सां दिल में अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जी सच्ची मोहब्बत पैदा थींदी आहे।
कि असांजी दिलनि में जेके अल्लाह जी सची तौहीद आहे न, जंहिं दिल में कामिल अकमल जी जंहिं दिल ते आंगुर लॻल हूंदी आहे, ख़ुदा जो कसम आहे उन दिल में न शिरक ईंदो आहे, न उन में बिदअत ईंदी आहे, न उन में राफ़िज़त ईंदी आहे, न उन में ख़ारिजत ईंदी आहे, न उन दिल में वाहबियत ईंदी आहे। उन दिल में हूंदो आहे त हक़ हूंदो आहे। चओ ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूल। तो वली 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 बमाना दोस्त, वली बमाना करीब, वली बमाना दोस्त, वली बमाना करीब, वली वली जी माना है मुहिब, वली जी माना है सिद्दीक सच्चो, वली जी माना है मददगार। चले वली जी माना है दोस्त, करीब, मुहिब सिद्दीक सच्चो, जॾहिं वलीअ जी माना आहे दोस्त। मुर्शिद करीम असांजा सच्चा साथी आहे। त जेको सची निस्बत सची मोहब्बत वारो हूंदो आहे, जंहिंजो अक़ीदो मज़बूत हूंदो आहे, मुर्शिद कामिल वारो अक़ीदो हूंदो आहे न, ख़ुदा जो कसम उन खां मुर्शिद कामिल दूर न आहे हूंदो। सॾु करणु सचे हुसैनी ग़ुलाम जो कमु हूंदो आहे, उन सां गॾु हींअर रहणु मुर्शिद कामिल अकमल जो कमु हूंदो आहे। अज भी उहे निस्बत वारा हिन महफ़िल में मौजूद आहिनि जंहिंजो अक़ीदो मुर्शिद वारो अक़ीदो आहे, त उन्हनि सां मुर्शिद करीम गॾु आहे, उन्हनि खां परे न आहे निस्बत वारनि खां। अल्हम्दुलिल्लाह जेको सॾु कंदो आहे न उहो बि मुर्शिद महिरबान अथव, मुर्शिद सचो मुर्शिद आल रसूल औलाद अली मुर्शिद अथव, साबिरीन मुर्शिद अथव, करीम मुर्शिद अथव। सॾु कोन असांजो कमु हूंदो आहे, ख़ुदा जो कसम पहचान अल्लाह जी अता सां मदद करण असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जो कमु हूंदो आहे। त चार क्यों वली बमाना दोस्त, वली बमाना करीब, वली बमाना मुहिब, वली बमाना सिद्दीक, वली बमाना मददगार। औलिया जमा आहे वली जो। सूफिया किराम फरमाइनि था अल्लाह जो कामिल अकमल वली हुओ आहे, अल्लाह जो कामिल अकमल हे सॼो मुर्शिद करीम जो शान। ये अल्लाह ताला जेके मां खूबियूं अल्लाह जे कामिल अकमल वलियुनि जो बयान फरमाए रहियो आहियां, तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करे रहियो आहियां, इहे अल्लाह तबारक व तआला हिन दौर में रखियूं आहिनि त असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिदनि करीमनि में रखियूं आहिनि। तो सूफिया किराम फरमाइनि था अल्लाह जो कामिल अकमल वली हुओ आहे जेको सिर्फ़ अल्लाह जी रज़ा ख़ातिर मोहब्बत कंदो आहे। सूफिया किराम फरमाइनि था त अल्लाह जो कामिल अकमल सच्चो कामिल अकमल वली हुओ आहे जेको सिर्फ़ अल्लाह जी रज़ा ख़ातिर ई मोहब्बत कंदो आहे ऐं अल्लाह जी रज़ा ख़ातिर ई नफ़रत कंदो आहे। उन जी मोहब्बत बि अल्लाह जी रज़ा ख़ातिर हूंदी आहे, त उन जी दुश्मनी बि अल्लाह जी रज़ा ख़ातिर हूंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद करीमन जो केॾो ग़रीबन सां प्यार मोहब्बत जेतिरो अमीरनि ते शफ़क़त हथ हुयो ओतिरो वरी ग़रीबनि ते बि हथ ऐं ग़रीबनि सां बि शफ़क़त मोहब्बत प्यार हुयो। वॾनि सां त प्यार हुयो पर नंढड़ा ॿार ईंदा ख़ुदा जो कसम मुर्शिदनि करीमनि जे दरबार में ख़िदमत में त उहे बि मुतमिन उन्हनि सां बि माना उन्हनि खे बि एतिरो प्यार मोहब्बत शफ़क़त ॾींदा हुआ त उहो ख़ुदा जो कसम त उन्हनि खे नंढे ॿार खे बि सुकून क़ल्ब सुकून दिल मिली वेंदो। यह है अल्लाह जे कामिल अकमल वली जी निशानी। ये जेके मां बयान किया ये निशानी हुन दौर में अल्लाह ताला रखियूं आहिनि त असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिदनि करीमनि में रखियूं आहिनि। तो वो अल्लाह जो कामिल अकमल वली पाण तो वो अल्लाह जो कामिल अकमल वली आहे वली पाण तो वो अल्लाह जो कामिल अकमल वली सरकार जी शरीयत जो ऐं सुन्नत जो पाबंद हूंदो आहे। पाण तो वो अल्लाह जो कामिल अकमल वली आहे, पाण सरकार जी शरीयत सुन्नत जो पाबंद हूंदो आहे। पर जंहिंजे मथां ॾिसो रंग, पर जंहिंजे मथां वो अल्लाह जो कामिल अकमल वली नज़र करम फेराईंदो आहे त उनखे बि सरकार जी शरीयत सुन्नत जो पाबंद बणाए छॾींदो आहे।
इहो रंग अल्हम्दुलिल्लाह हिन दौर में नज़र अची रहियो आहे त मुर्शिद करीम कंबर वारे जे ग़ुलामन हुसैन मो नज़र अची रहियो आहे त अल्लाह जी कुदरत हक़ आहे त अल्लाह जी कुदरत हक़ आहे ऐं नबीअ जो मौइज़ो हक़ आहे मां चवां अल्लाह जी कुदरत तव्हां जो हक़ आहे अल्लाह जी कुदरत बाज़े बोलन चो अल्लाह जी कुदरत जो हक़ आहे नबीअ जो मौइज़ो जो हक़ आहे जो नबीअ जो मौइज़ो हक़ आहे ऐं वलीअ जी करामत चओ बाज़े बोलन चो वलीअ जी करामत हक़ आहे बाज़े बोलन चो वलीअ जी करामत हक़ आहे ऐं हर वलीअ जी करामत ऐं हर वलीअ जी करामत उन जे नबीअ जो मौइज़ो आहे हर वलीअ जी करामत उन जे नबीअ जो मौइज़ो आहे ऐं अल्लाह जा कामिल वलीअ गुनाहनि खां महफूज़ आहे अल्लाह जा कामिल अकमल वलीअ गुनाहनि खां महफूज़ हूंदा आहिनि ऐं अल्लाह जा कामिल वलीअ तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयमि जंहिं मथां नज़रे करम फरमाइनि त उन्हनि खे बि गुनाहनि खां बचाए छॾींदा आहिनि पाण त गुनाहनि खां अल्लाह जा कामिल अकमल वलीअ महफूज़ हूंदा आहिनि पर जंहिं मथां नज़रे करम फेराइनि त उन्हनि खे बि गुनाहनि खां बचाए छॾींदा आहिनि त अल्लाह ताला पंहिंजे कामिल वलीअनि खे जेको शान अता फरमायो आहे त सरकार जी हदीस आहे सरकार बयान फरमाए रहिया त हदीस जी इबारत वॾी आहे त रिवायत आहे हज़रत अब्दुल्लाह बिन उमर खां बयान करे थो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था त सरकार फरमाइनि था जेको अल्लाह तबारक व तआला जेको मुझे उम्मत जे कामिलीन सालिहीन सादिकीन खे शान अता फरमाए सरकार उन जो शान पाण बयान फरमाइनि त रिवायत आहे हज़रत अब्दुल्लाह बिन उमर खां आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था बेशक अल्लाह ताला जा कुझु नेक बाना अहिड़ा आहिनि जेके न नबी आहिनि न शहीद आहिनि पर क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी कुर्ब जी बदौलत नबी ऐं शहीद बि उन्हनि ते रश कर नबी ऐं शहीद बि उन्हनि ते रश कंदा त सरकार जी ख़िदमत में जॾहिं सरकार फरमाए रहिया हुआ त सरकार जी ख़िदमत में हिकु एराबी गोॾा भञी अर्ज़ या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूलल्लाह असांखे उन्हनि जो हुलियो ॿुधायो हुलियो बयान फरमायो ताकि असां उन्हनि खे सुञाणे सघूं त उहे अल्लाह जा कामिल वलीअ कहिड़ा आहिनि सरकार फरमायो उहे मुख़्तलिफ़ गिरोहनि मुख़्तलिफ़ ज़ातिन उहे मुख़्तलिफ़ क़बीलनि खां अहिड़ा आहिनि जन अल्लाह जी रज़ा ख़ातिर पाण में दोस्ती ऐं पाण में मुहबत कई अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं उन्हनि खे नूर जे मिंबरनि ते विहारियो अल्लाह ताला उन्हनि कामिल वलीअनि खे क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला नूर जे मिंबरनि ते विहारींदो उन ॾींहुं सरकार फरमाइनि था उन ॾींहुं माण्हू ख़ौफ़ ज़दा हूंदा पर उहे अल्लाह जा वली पुरसुकून हूंदा उहे अल्लाह जा वली आहिनि जिन ते न कोई ख़ौफ़ आहे न कोई गम आहे या सरकार जी हदीस है यानी अल्लाह जे कामिल वलियन जी निशानी दी आहे उहे अल्लाह जी रज़ा खातिर दोस्ती ऐं मोहब्बत कंदा आहिनि ऐं हमेशा अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहंदा आहिनि उन्हनि अल्लाह जे कामिल वलियन खे न कोई दुनिया जो ख़ौफ़ हूंदो आहे न आख़िर जो हुज़न आहे वो अल्लाह जे कामिल वलियन जी उन अल्लाह जे कामिल वलियन जी मेहरबानी दुनिया में त आहे मुर्शिदन करीमन जी मेहरबानी दुनिया में त आहे पर अल्लाह जे कामिल अल्लाह जा कामिल वलीअ पंहिंजे ग़ुलामनि ते मेहरबानी क़यामत जे ॾींहुं बि फरमाईंदा क़यामत जे ॾींहुं बि फरमाईंदा सरकार जी बि हदीस आहे रिवायत अनस बिन मालिक खां बयान करे थो सरकार सलाम जन फरमायो त क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला जन्नतन ऐं जहन्नम जूं सिफ़ूं बणाई क़यामत जे ॾींहुं अल्लाह सरकार फरमाइनि था क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला जन्नतन ऐं जहन्नम जूं सिफ़ूं बणाईंदो पोइ जहन्नम जी सिफ़ुनि मां हिकु शख़्स
जन्नती शख्स के ॾिसी चवंदो यानी अल्लाह जे कामिल अकमल वलीअ खे चवंदो ॾिसी चवंदो त ए फलाना तूं यादि कर हिकु ॾींहुं मां दुनिया में तोसां गॾु नेकी कई हुई वो जन्नती यानी अल्लाह जो कामिल अकमल वली वो जन्नती यानी अल्लाह जो कामिल अकमल वली अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कंदो या अल्लाह इन दुनिया में मूंसां गॾु नेकी कई हुई हिन खे भी जन्नत में दाखिल फरमा इनके भी जन्नत में दाखिल फरमाए उन जन्नती की चयो वींदो हिन जो हथ पकड़ उन जानमी के चयो वींदो उन जन्नती के चयो वींदो हिन जानमी जो हथ पकड़ वो जन्नती अल्लाह जो कामिल अकमल वली उन जो हथ पकड़े अल्लाह ताला जी रहमत सा इनके हुकुम थींदो अल्लाह ताला फरमाइंदो त मां अल्लाह जी रहमत सा इनके हथ पकड़े जन्नत में दाखिल कर इनके जन्नत में दाखिल कर हज़रत अनस बयान करे तो मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके बेशक ये फरमाइंदे बुधो यानी जेको अल्लाह जे कामिल अकमल वली सा सच्ची मोहब्बत रखे तो वो अल्लाह जे कामिल अकमल वली अल्लाह जी अता सा उन मोहब्बत करण वारे के जन्नत में पान सा गॾु वठी ईंदो अल्लाह जे कामिल अकमल वली जी मोहब्बत अल्लाह जे कामिल अकमल वली जी मोहब्बत दुनिया में भी फायदो ईंदी आहे त कब्र में भी फायदो ईंदी त इंशाअल्लाह क़यामत में भी अल्लाह जे कामिल अकमल वली पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी मोहब्बत क़यामत में भी फायदो ॾींदी मुर्शिद करीम जी मोहब्बत में फायदो आहे ये दिल मुर्शिद करीम के ॾेई छॾिया हिन दिल ते कोई ॿियो को हुकूमत न करे सघंदो ॿिए कंहिं मुल्ला ॿियो नंबर पीर खे ताक़त न आहे जो हिन दिल ते हुकूमत करे सघे जॾहिं ये दिल पंहिंजे मुर्शिद करीम कंबर वारे खे ॾेई छॾिया त ख़तम और पंहिंजो कमु कनि छॾे ॾियनि हुसैन खे छॾे ॾियनि तॾहिं त चवंदो आहे अहिड़ो कामिल अकमल मुर्शिद मिलियो आहे हुसैनियो असां तव्हांखे दर ते वञण जी काई ज़रूरत न आहे फ़कीर ग़ुलाम रसूल पुराणो सोबती आहे पुराना फकीर बैठा पुराणनि खां ॻाल्हियूं पुछो मुर्शिदन करीमन जो ॻाल्हियूं इश्क मोहब्बत वारियूं पुछो खुदा जो कसम अल्लाह तबारक व तआला अगर सच्ची हिन दौर में तव्हांखे तक़वा ॾिसणी ही त मुर्शिद करीम कंबर वारे खे ॾिसो तो सरकार जो इश्क भी मुर्शिदन करीमन हिन दौर में नजर आयो सरकार जो सच्चो इश्क मदीने जी सच्ची तड़प खुदा जो कसम नजर आई तो मुर्शिद करीम कंबर वारे में नजर सच्ची अल्लाह जी सच्ची परहेज़गारी ऐं सच्ची तक़वा नजर आई तो मुर्शिद करीम कंबर वारे में नजर आई अगर मोहम्मदी सच्चो रंग नजर आयो तो मुर्शिद करीम कंबर वारे में नजर आयो तॾहिं त चवंदो आहे न हुसैनियो असां तव्हां वॾा ख़ुशकिस्मत आहियूं जो असां तव्हांखे दर ते वञण जी रुलण जी घुमण जी फिरण जी ज़रूरत ई न आहे जो हिन दर ते बि वञूं हुन दर ते हेॾे होॾे जाॾे काॾे भॻा वञूं जॾहिं मुर्शिद कामिल अकमल मिलियो आहे पोइ दर ते वञण जी ज़रूरत ई न आहे पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करीम जे दरवाज़े खे मज़बूती सां पकड़ण जी ज़रूरत आहे बसि ख़तमु दुनिया जा ॿियो नंबर पीर ठग वरी कोशिशूं कंदव वॾा भाकुर पाईंदव पेरें पवंदव हथ चुमंदव फनकारियूं कंदव अलाए छा कंदव पर सम्झो इन जी फनकारनि खां इन्हनि जी दिलनि में मुर्शिद करीम जे लाइ समझो जेको अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली जो न थी सघियो अल्लाह जे सच्चे कामिल अकमल वली जो न थी सघियो फ़कीर ग़ुलाम रसूल उहो असां तव्हांजो काॾो थी सघंदो मूंखे जवाबु ॾियो बसि जेको मुर्शिद करीम कंबर वारे जो न थी सघियो उहो पीर ठगु पीर या ठगु मुला मौलवी असां तव्हांजो काॾो थी सघंदो ख़ैर ख़्वाह मूंखे ॿुधायो न थी सघंदो करे समझो
हक हक ऐं बातिल खे समझो 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 सच ऐं झूठ कूड़ खे समझो समझो अल्हम्दुलिल्लाह हिन दरबार हुसैनाबाद में तव्हांखे सचो हक़ नज़र ईंदो हज़रत क़िबला बाबा साईं जेको दिल में हूंदो सो ज़बान में या मुर्शिदन करीमन जी नज़र आ जॾहिं फ़क़ीरनि में हेतिरो करम आ सोचो जॾहिं फ़क़ीरनि में हेतिरो करम आ त खुदा जो कसम हज़रत क़िबला बाबा साईं में केतिरो करम हूंदो सोचो फ़क़ीरो सोचो जॾहिं फ़क़ीरनि में हेतिरो करम आ त बचड़नि में केतिरो करम हूंदो मुर्शिदन करीमन जो तॾहिं त चवां थो खुदा जे वास्ते समझो मां तव्हांजो ख़ैरु ख़्वाह समझो ॿिया पीर ठग पीर कम न ईंदव तव्हांखे भाकुर बि पाईंदव पेरे बि पवंदव नेड़ बि चुमंदव हथ बि चुमंदव घणो ई ख़ुशामद कंदव माने बि सुठियूं खाराईंदव पर उहो ठल्ला अथव ख़ाली अथव रूहानी ख़ाली अथव समझो निस्बत वारो मोहब्बत वारो समझो सब प्यारा आयो सब निस्बत वारा हो सब मोहब्बत वारा हो सब अहले ज़िक्र वारा हो सब कामिल अकमल मुर्शिद वारा जॾहिं हेड़ो कामिल अकमल मुर्शिद मिलियो जंहिंजे ॾिसण सां असांखे उहा राहत सुकून मिलंदो आयो पर हाणे बि जॾहिं खुदा जो कसम मज़ार शरीफ़ ते ईंदा आहियूं पर इरादो मज़ार शरीफ़ ते त अॼा परे जी ॻाल्हि आहे निस्बत जी ॻाल्हि तो ॿुधायां मोहब्बत जी ॻाल्हि इरादो कंदा आहियूं दरबार हुसैनाबाद में वञूं उते इरादो कंदा आहियूं घर में उते ई कल्बी सुकून मिलणु शुरू थींदो आहे ईअं आहे न आहे हिकिड़ी ख़ुशी हिकिड़ी लज़त हिकिड़ो करार मिलणु शुरू थींदो आहे जॾहिं ख़ुदा जो कसम दरबार हुसैनाबाद में पहुचंदा आहियूं हर तकलीफ़ ॾुखड़ा ग़म ख़तम थी वेंदा आहिनि सुकून क़ल्ब मिलंदो आहे जॾहिं जुमे जे ॾींहुं दरबार हुसैनाबाद में पहुचंदा आहियूं हाज़िरी लॻंदी आहे पूरो हफ़्तो करम ई करम हूंदो आहे पर वरी घणा अहिड़ा बि निस्बत वारा बि अथव जुमे ते बि ईंदा आहिनि वरी जुमे हफ़्ते में ॿ दफ़ा चवंदा आहिनि त मुर्शिद करीम न वञे हाज़िरी कमायो त इन्हनि कमायो सुभान अल्लाह कमायो त इन्हनि कमायो पर जेके वेझो आहिनि कंबर वारा बि अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद करीम जो फैज़ अॼुकल्ह नौजवान बि ॾाढा अचनि त मुल्लन ॿियो नंबर मौलनि ॿियो नंबर पीरनि सोचो मुर्शिद करीम पर्दे में अची विया अरे अंधा तोखे अल्लाह तबारक व तआला कामिल अकमल मुर्शिद ॾिनो ई न आहे अहिड़ा घिटी में तो जहिड़ा घणा पीर सां ॾिठा तुंहिंजी ज़रूरत ई न आहे वली मिलंदो आहे त मुश्किल सां मिलंदो आहे ख़ुदा जो कसम हिन दौर में अगरि असां अल्लाह जो सचो कामिल अकमल वली ॾिठोसीं त अल्लाह जी वहदानियत सरकार जी इश्क मोहब्बत वारो नूर ॾिठोसीं त मुर्शिद करीम कंबर बाजे चेहरे मां ॾिठोसीं बाक़ी अॼुकल्ह जा ॿियो नंबर मुल्ला ॿियो नंबर मौलवी ॿियो नंबर पीर उहे पाण ई बेनूर लॻा पिया आहिनि त उहो तव्हांखे काथां तो नूर नज़र ईंदो मुर्शिद करीम अल्लाह जा कामिल अकमल वली तो हुया पर आले रसूल औलाद अली भी आहिनि जहिड़ी तरह त आला हज़रत फरमाए तेरी नस्ल पाक में है बच्चा नूर का तेरी नस्ल पाक में है बच्चा नूर का या रसूल अल्लाह तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह तव्हां त नूर आहियो नूर नाला नूर आहियो या रसूल अल्लाह तव्हां त नूर आहियो आला हज़रत जो अक़ीदो आहे या रसूल अल्लाह तव्हां त नूर आहियो अम्मा साईं भी नूर मौला अली साईं भी नूर इमाम हसन साईं भी नूर इमाम हुसैन साईं भी नूर या रसूल अल्लाह क़यामत ताईं जेके सैयद आले रसूल औलाद अली ईंदा उहे भी नूर 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 त पोइ चवणो पवंदो मुर्शिद करीम कंबर वारा बि चओ नूर
चो मुर्शिद करीम जो असा तवाजा कामिल अकमल मुर्शिद भी नूर वो हजरत केबला बाबा साईं भी चो नूर 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 खुशमद वारी वायन हक सच वारी गाल तो क्या कोई न मुखे पैसा दे तो न मुखे लालच हक सच वारी गाल कंदो यू हक सच सिखारियो तरबियत फरमाई त पांजे कामिल अकमल मुर्शिदन करीमन तरबियत फरमाई तने तो मां चवंदो न मुंहिंजी तकरीर मुल्लन खे वणे या न वणे बस वणंदी हुई त पंहिंजे मुर्शिदन करीमन खे वणे पियो तव्हां अहले मोहब्बत वार तव्हांजो मोजा तव्हां मोजा हो न मुल्लन खे छॾियो तव्हां मोजा हो मां तव्हांजो इहो रिश्तो कायम थियल आहे न इश्क मोहब्बत वारो इहो रूहानी न रिश्ते जो बुनियाद विधो आहे त मुर्शिद करीम कंबर आहे विझी छॾियो आहे इहो नस्ल दर नस्ल तव्हांजी निस्बत मुर्शिद करीम सां तव्हांजी बचड़नि जी निस्बत मुर्शिद करीम जे बचड़नि सां इहो नस्ल दर नस्ल इहो निस्बतूं मुहब्बतूं हलंदियूं रहंदियूं इंशाअल्लाह कायम ऐं दाइम रहंदियूं इहो हुसैनी फैज़ वधंदो रहंदो हलंदो रहंदो इंशाअल्लाह ये समंदर जूं शोलियूं हलंदियूं रहंदियूं दुनिया सड़ी मुनाफ़िक सड़ी मरंदा रहंदा आशिक हुसैनी गुलाम हुसैनी फ़कीर वधंदा रहंदा वाह 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 इन फकीर के भी जवाब दियो हर को पंहिंजी हाज़िरी थो लगाए हे रसूल है हिकु समंदर इश्क मोहब्बत वारा त हिन हे इश्क मोहब्बत वारो समंदर आ हिन समंदर में उहे शोलियूं कंहिं शोली मां तव्हांखे मोहम्मदी रंग नज़र ईंदो कंहिं शोली मां तव्हांखे सिद्दीकी रंग नज़र ईंदो कंहिं शोली मां फारूकी रंग कंहिं शोली मां उस्मानी रंग कंहिं शोली मां तव्हांखे हैदरी रंग कंहिं शोली मां तव्हांखे हसनी रंग कंहिं समंदर जी शोली मां तव्हांखे हुसैनी रंग नज़र ईंदो सुभान अल्लाह हे मोहम्मदी समंदर आहे छा आहे मोहम्मद जी समंदर आहे इन समंदर में वरी छोलियूं आहिनि पर अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद करीम असांखे इश्क मोहब्बत वारा अहिड़ा त सबक ॾेई विया आहिनि जो अल्लाह जी सची तौहीद असांजे दिलनि में त पैदा फरमायो वरी तौहीद सां गॾु आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी सची मोहब्बत वरी मदीने शरीफ जी सची तड़प पर सरकार जी शरीयत सुन्नत जो सही पाबंद बणायो वरी उन सरकार जे मोहब्बत सां गॾु वरी सरकार जे अहल बे जी मोहब्बत मुल्ला मौलवी जेको अहल बे जी मोहब्बत खां परे करे थो पर मां दुनिया वारनि खे चवंदो आहे अगरि हिन सिंध धरती ते सरकार जी अहल बैत जी मोहब्बत जो नारो लॻाए ॾेखारियो त मुर्शिद करीम कंबर वारे लॻाए ॾेखारियो यो भी चवंदम त पहिरें दौर में जंहिं महफ़िल में जंहिं इज्तिमा में नारे हैदरी लॻंदो त उनखे शियो सम्झो वेंदो त बाबा हे शियो थियो आहे वरी अॼुकल्ह अहिड़ा ॿियो नंबर मुल्ला मौलवी ॿाहिरि उन्हनि खे माल थो मिले त उहे उथिया आहिनि बाबा हैदरी नारे हैदरी हणो था तव्हां शिया थियो तव्हांजो अक़ीदो राफ़िज़त वारो थियो आहे अंधा तुंहिंजो अक़ीदो ख़ारिजत वारो आहे तोखे ऐड ख़ारिजनि मां मिले थी इहो यादि रख नारे हैदरी लॻाइण सां राफ़िज़त न ईंदी आहे नारे हैदरी लगाइण सां राफ़िज़त भी ख़त्म थींदी आहे ख़ारिजत भी ख़त्म थींदी आहे त उन दिल में हक़ ई हक़ ईंदो ऐं बैटरी चार्ज थींदी आहे वाह 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 मोहब्बत खे तव्हां जेके अॼु सलाम 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 वाह वाह हुसैनियो वाह वाह एड़ो जज्बो कंहिं जमात में मां न ॾिठो चवण जी ज़रूरत ई न आहे माण्हुनि खे न चओ त हैदर लॻायो हे पाण अॼु सुभान अल्लाह जज्बे में अची करे हैदर लॻाए रहिया आहिनि नारे तकबीर लॻाए रहिया आहिनि नारे रिसालत लॻाए रहिया आहिनि हे सच्चा हैदरी आहिनि हे सच्चा मोहम्मदी आहिनि हे सच्चा हुसैनी आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह वाह
मुझे चवण जी ज़रूरत ही ना है या सब रज़ा उन कामिल जी जेको ॾिसी रहियो आहे अॼु केर केर रजिस्टर में नालो लिखा रहियो अल्हम्दुलिल्लाह अॼु सभिनि जो नालो तव्हांजो दर्ज थी वियो आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां त हिते बि मुर्शिदन करीमन जो करम आहे त क़बर में बि करम हूंदो त इंशाअल्लाह महशर जे मैदान क़यामत जे मैदान में बि अव्हां ते करम हूंदो जहिड़ी त सरकार फरमाइनि था अल मरउ मा मन अहब दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहबत आहे क़यामत जे ॾींहुं हुन सां गॾु हूंदो अल्हम्दुलिल्लाह असांखे सरकार मदीना सां सच्ची मोहब्बत आहे क़यामत जो ॾींहुं हूंदो असां गुनाहगारनि जा हथ हूंदा दामन पाक सरकार मदीना शहंशाह मदीना जी हूंदी सरकार फरमाईंदा अल मरउ मा मन अहब दुनिया में जंहिंखे जंहिंसां सच्ची मोहब्बत आहे उहो क़यामत जे ॾींहुं उन सां गॾु हूंदो अल्हम्दुलिल्लाह असां तव्हांखे मुर्शिदन करीमन सां सच्ची मोहब्बत आहे क़यामत जे ॾींहुं हूंदो असां गुनाहगारनि जा हथ हूंदा पाक दामन असां तव्हांजे मुर्शिदन करीमन जी हूंदी आवाज़ बुलंद तुझो सहारो मुझो सहारो प्यारा दाहन को दिल पर सोनो मुर्शिद को दिल में आ दिल ये मुर्शिद अगर प्यारो तो आहे पर असा जो सहारो भी आहे इन दुनिया में भी चो सहारो चो मुर्शिद कंबर वारो आवाज से बुरा करना बनारो हणो मुसा दिल चे थी जो इन दुनिया में भी तू जो सहारो मुझो सहारो चो मुर्शिद कंबर वारो मुर्शिद कंबर वारो मुर्शिद कंबर वारो इन दुनिया में तू जो सहारो मुझो सहारो बाबा से बुलंद पथन के जो सेनी लहरा मुर्शिद करीम ॾिसी रहा थी सब अल्लाह जी अता है यो जज्बो तव्हांजी दिलनि में है ना यो मुझो को कमाल ना है यो तव्हांजो को कमाल ना है यो कमाल आहे त उन मज़ार वारे जो कमाल आहे खुदा जो कसम उन दी नज़र पइजी रही सुभान अल्लाह